जी दादा छा मसइलो आहे? असां इहो ई मसइलो आहे असांजो 1992 खां असां सां वेठा गोलियूं बि असांखे लॻियूं ॿधल बि असीं हुआसीं। उन खां पोइ जेको थो हे असांखे ज़ोरी ज़बरदस्ती ॿधाए गोलियूं बि असांखे हणी जेल हवाले करे पोइ असांजे ॿनी ते हिननि कब्ज़ो कयो 12 एकड़ ॿनी। उन मां 6 एकड़ ॿनी अॼु ताईं हिननि वटि कब्ज़ो आहे। उन खां पोइ चङनि वॻनि फ़ैसिला कया हर शइ पर हिननि कंहिं शइ खे न मञियो। पोइ असां जंहिंजी चोरी थिए फुर्ते हे करे विया हीअं थी वियो। पोइ असां हथ टप रखणी शेदापुर वियासीं हलिया 6-7 साल उते हुआसीं। उते खां पोइ असां वरी बि अची हिते पंहिंजी ॿनी ते वेठासीं। पोइ वरी अली मुराद ग़रीब मिसकिन पाड़े जो हो उन जेको हिननि 2 छोकिरियूं खणी जेको त विहारे वञी निकाह करायूं कोर्ट मां अॼु ताईं हुननि वटि न ॾिनऊं। उन खां पोइ चङनि फ़ैसिला कया हर शइ पर हिननि कंहिं बि शइ खे न मञियो। उन खां पोइ हिननि वञी थाणे ते चयो त भाउ असांखे तफ़ ॾिनो ईअं धाड़ियलनि असांखे मारीनि था। उन खां पोइ जेको त पीर सेजाद कईं अमीरनि चईं कनि चङनि फ़ैसिला कया पर हिननि कंहिं माण्हू जी बि कोन मञी। हाजी रसूल बि चांडे फ़ैसिलो कयो जंहिंमें असां 302 जो केस छॾियो हे सभु न किरी विया। 302 खां पोइ हिननि जा जेके पुराणा केस हुआ मूं ते 2011 में इनाम कराया धाड़ियल आहे हीअं फलाणो आहे। उन में पोइ असांजे जेको त पुलिस आई रेट कयो। उन खां पोइ हाजी रसूल बि चांडे मूंखे पेश कयो ऐं जेल मां वांदो थी ॿाहिरि निकिरी आयुसि। उन खां पोइ हिननि जा कई ड्रामा अॼु ताईं हलनि पिया। हे जेको त असांखे साह खणणु कोन था ॾियनि पुलिस जे मदद सां। हीअ जेको त असांजे ॿनी ते 6 एकड़ उन ते बि कब्ज़ो करणु चाहिनि ऐं जेको त हे चवनि था ॿनी ते कब्ज़ो आहे कब्ज़े जी ॻाल्हि ई न आहे माप जो मसइलो आहे। हिननि जी 24 एकड़ ॿनी आहे ॿी 12 एकड़ 36 एकड़ ॿनी आहे जंहिं या ते हीअ 80 एकड़ ॿनी कब्ज़ो करे वेठा आहिनि। ऐं हीअ जेको रोज़ ड्रामा पिया ठाहिनि सोशल मीडिया ते हीअ अॼु ताईं बसि न ॾुहारियूं न चोरियूं न का शइ आहे असां वटि अॼु ताईं बि को माण्हू हुजे उहो अचे न बाबा असां हिननि जी फुर कई आहे असां खां जा हिननि असांजी चोरी कई आहे त उनखे असीं ॾोहो ॾंड ॾियण जे लाइ तयारु आहियूं। बाक़ी हीअ असांखे बेगुनाह बदनाम करण था चाहिनि सोशल मीडिया ते हेॾां होॾां नेट ते हलाइणु फलाणो करणु। ॾुहारी वॾा त पाण जेको लाखा रोड ते फुरूं कयूं लाल माउंदड़िया ख़ासि केलीवा अस्पताल वटि उन खां फुर कयूं उरंदे छोकिरे खे कुहाड़ियऊं। हिन जो पंहिंजी इहो जेको जमाल चोरो उहो कार सुस्की हेठां अची वियो। पोइ हे हथियार वथियार छॾे विया रिंद छोकिरो उनखे कुहाड़ी हयूं। उन खां पोइ हिननि जेको त हाजी गुलू जो छोकिरो हो हाजी पीरू उहो हिननि जेको त गुम करे लिकाए विहारे हेॾो 2 टे ॾींहं हिननि वटि फिटे ते हो। ऐं उन खां पोइ हुनखां ख़र्च पखा वरितऊं हर शइ अॼु ताईं बि उहो छोकिरो कोन मिलियो। हू शरीफ़ माण्हू ग़रीब मिसकिन रोई पिटे माठ करे वेही रहियो। ऐं उन खां पोइ हींअर असां वियासीं बि टंडे मां तेल वठी आया पिया ऐं मुंहिंजो छोकिरो प्यार अली जेको 2 ॼणा असांजे पोयां लॻा रशीदानीनि खां हुननि खे फ़ोनूं कयूं हू मस्तान ते आया वसाण खां वरिया मसमूई स्टाफ वटि असांखे अची मस्तान जो धकु हयूं। असां वञी रोड खां हेठि किरियासीं अञा उथियासीं कोन हिननि असांखे कुहाड़ियूं अची वयूं। कुहाड़ियूं हणण खां पोइ हिननि उते असांखे वीडियो ठाहिया वीडियो ठाहे अॼु ताईं हू खयो घुमनि। उन खां पोइ उन मस्ता ते खणी विया लाखाट फाटक ते लाखाट फाटक खां पोइ हिननि असांजे मोबाइल में हयो खणी विया सिटी थाणे ते उते निदलाल वाणियूं DSP मूंसां पाण विढ़ियो बेगुनाह न ॾियणे न वठणे वरी खणी विया असांजे अस्पताल ते उतां कीरात लाल पती महाराज वरी खणी विया असांखे जी विहारूं थाणे ते तालका थाणे ते विहारे जेको थो मुंहिंजो भाउ उन वरी वञी जज खे दरख़्वास्त ॾिनी असांजा बेगुनाह माण्हू न था विढ़िया बि ऐं पुलिस विहारे वेठी आहे नथी छॾे। उन खां पोइ जेको आशिक़ लाशारी निदलाल वाणियूं इस्माइल मशहूरी ज़ुल्फ़कार लाशारी इन्हनि मोबाइल में हणी असांखे घुनी हुन पासे वञी लिकायो लिगारी ओताक ते। उन खां पोइ जेको त हिननि कूड़ो केस हणी असां ते चालान कयो ऐं आशिक़ लाशारी मूंखे इहो ई चयो त अखियुनि ते कारी पटी ॿधी तोखे फुल फुराई करे छॾई तूं पाण खे सम्झी छा थो। जज असांखे त रेट करायो अथव जज पोइ त जज तव्हांखे गढियो ऐं हाणे तव्हीं पिया कूड़नि केसनि में लोड़िजो। उन खां पोइ वरी बि जेको त हींअर पुलिस जे मदद सां हुननि असां ते कूड़ो केस दाख़िल कराया 9 ॼणनि ते जेको असां घर में माण्हू ई 9 आहियूं। इहो महिरबानी करे असां इंसाफ़ कयो वञे जिन चङनि फ़ैसिला कया आहिनि उन्हनि खां पुछियो वञे ऐं असां SP साहिब खे इनक्वारीअ लाइ दरख़्वास्तूं ॾिनियूंसीं 3-4 चकर मुंहिंजे भाउ जे छोकिरे सां विढ़िया मुंहिंजे पुट सां विढ़िया वसाण में असां दरख़्वास्त ॾिनियूं इनक्वारीअ लाइ त फारूक निज़ामानी मूंखे लिखियो हेडक्वाटर ते ईमानदार ऑफिसर आहे DSP तव्हांखे आउं लिखी ॾे थो मोकिलियां तव्हीं हुन DSP वटि वञो ईमानदार आहे। असां उते DSP ऑफिस ते आयासीं त हिन जॻह मुखालिफ़ धुर हुई उते हुननि असांजा वेही वीडियो ठाहियो DSP साम्हूं ऐं उते बि जेको हुननि कुझु ॻाल्हायो उहो DSP पाण हिन पुछी सघंदा SP साहिबु DSP साहिब खां पुछी सघे थो सॼी हक़ीक़त हुननि जे साम्हूं अची वेंदी ऐं असांजो को बि सुभाणे जाली माली नुक़सानु थियो आहे त उन ज़िमेवार मुखालिफ़ धुर ऐं पुलिस हूंदी।